जान सलाम अलैकुम। वालेकुम अस्सलाम। दा ये गांव रही अंदर वारा नजर कोन था अचन खबर नथी छा ना कर थियो बा बुधाए तो सही गंवर खे समीना दिलावर मारे विधो छा चई इडा का थियन मुकाम ते थई समझाइन तो झिला छॾिन त हली पंहिंजे पुराणनि कखनि में वियऊं 20 जहिड़े बि थोरा आहिनि छा अरमान गिदड़न सिंह मारे अब अंदल गोलियूं खान मुड़सन जो मरक का कल हू चोरी धक हणी विया अज तव्हां वञी वार कयो भला ॿी ॻाल्हि त ॿुधायो सूबेदार अली शेर जी त ख़बर ॾियो इहो किथे आहे उनखे बि दिलावर पंहिंजे कब्ज़े करे वियो अंदल इहो त वॾो धक हणी वियो काका वरियल वॾो धक असांजो बि ॾिसंदे दिलावर बि मरंदो ऐं समीना बि ॿ टुकर लॻी पई हूंदई ऐं इहो इंस्पेक्टर अली शेर बि असांजे कब्ज़े में हूंदई ईअं कर अंदल न त मामिलो सॼो चौपट थी वेंदो हाँ वरियल खान साहब मां पे ॾिस कचे ॾिठुमि त दिलि भर बि कचे ते ईंदो सब कचे त वियो पई सुबुह ओॾां जिते धाड़ेलनि जो दुन आहे मां न सम्झियो चङी तरह खोले सम्झाए साहब मां त आहियां माल जो वापारी वापार असांखे कचे में अच वञ पई थिए पर साहब दिलि भर त मास्तर आहे न सो बि शहर में उनजो ओॾां छा तूं छा थो सम्झी त धाड़ेल न पिए पए बिल्कुलु साहब ॿियो त कन सुणस थी आहे त दिलावर जे कब्ज़े में इंस्पेक्टर अली शेर आहे छा चई वरियल तुंहिंजी वॾी महिरबानी साहब जीअं न देव जो साहु तोते में हूंदो आहे तीअं दिलावर जो साह दिलबर में ईअं न जादू ये केड़ी हयाती है तू बताए न बताई छो नथी अगर तू कोन बुधाईंदी तो मां तोखे गोटो नहीं मार छंद भले मार शहजादी मां भी न हया जी का तंग थी चुकी आया तो अच त गड जी मन का जहरीली दवा पी इन दुनिया के दिल वधिक दिसण नथी चाहे जादू जॾहिं हुकुम कर शहजादी मां हाज़िर आहियां बस हिक दफ़ो दिलबर खे ॾिसण चाहियां थी मां तुंहिंजी बि सुधरजी बा मां अञा ताईं आशिकनि खे सम्झी न आहियां सघी त हू ॿियनि लाइ छो जीअण चाहींदा आहिनि जॾहिं त हर को माण्हू पाण लाइ जीअण चाहींदो आहे तूं बि त ॿियनि लाइ जीअ थी तूं बि त केतिरे आशिक आहिनि ख़बर न आहे पर हा कंहिंजे लाइ जीअं थी
शायद वो भाउ जो प्यार है जेको मरण न थो दे। अबा लाला अच तो मेहंदी हाँ अबा अच तो घोट ठाणे लालड़ा पुत्र आहे मिस्त्रियों को दो हां दिखा मैं दिया ना पता सा दिखा दो है हां उठी 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 शाबाश पुत्र आ अलिया हां बिस्मिल्लाह आ अलिया अच बिस्मिल्लाह अलिया शाबाश शाबाश यो गठे इसका कबूतर हां है देखो अलिया अबा हाँ, हाँ। देख अबा हाणे इहो रखो हथ वेॾी कर त मेहंदी हणा अम्मा पहिरियों त चओ हेलो हेलो आसिफ या आई एम आसिफ अली अदा आसिफ तव्हांखे ख़बर पई आहे त तव्हांजो वालिद साहब धाड़ेल नथा क़तल थी वियो आहे ओह नो हा अदा इहा हक़ीक़त आहे त तव्हांजो वालिद क़तल थी वियो आहे चङो मां ॿिनि ॾींहंनि जे अंदरि पहुची थो वञा प्लीज़ दिलबर ऐं वटि का बि इंफॉर्मेशन हुजे महिरबानी करे मूंखे ॿुधाईंदा। इहो छा आहे? अब्बा ये मेहंदी आ तुझे लाए सजाए थी हथ और पे करताना है छोड़ा मां मेहंदी अब्बा तुझी शादी थी थिए न शहजादी सां तुझी शादी थींदी लालण जी जादुल सां शादी थी थिए अदी शहजादी सां न चओ अब्बा न चओ ये हाणे हाणे तुझी ज़ाल थी थिए पई छो क्या मां शादी छोड़ा मेहंदी छो हां छोड़ा मेहंदी हां मेहंदी ये लेना रख अम्मा सेरो त चओ मेहंदी
वे समाना निकिर त निकिरो ईअं न थिए त काथऊं ॻाल्हि फाटी न पवे वॾेरे जो क़त्ल थियो इहो कमु ख़राब थी वियो पर पोइ बि कुझु ॾींहं असांखे हिते रहणो पवंदो टी क़बर खे पोइ अचे खोटबो हाल फ़िलहाल त खिसकी हलूं जंहिंजे करे वॾेरे जो क़त्ल थी वियो उनखे कीअं छॾे हलूं भला 2-3 ॾींहं ॾिसूंसि था ॾिसूंसि था 2-3 ॾींहं जे खलते न निकितो त पोइ पेरनि ते ज़ोर ॾिबा Boboto. Eto. Baba,
शहजादी तू मुंहिंजी भेण आहे न, भेण सां शादी न आहे कभी न। पोइ ईअं असांखे ज़ोरी मार कढी छो था चवनि त शादी कयो? इहा असां वटि रसम हली रही आहे त भेनरनि जी भाइरनि सां ज़ोरी शादी कराई वञे। मां त शादी न कंदुसि, मूंखे त निंड थी अचे। सर मां पंहिंजी ट्रांसफर कराइण थो चाहियां। ट्रांसफर? पर छो ऐं किथे? सर किथे छो जो सबब ज़ाती आहे। बस सर वधीक दिलि मुंहिंजी नथी चए हिन स्कूल में पढ़ाइण लाइ। कहिड़ी तकलीफ़ आहे अव्हांखे? मिस्टर दिलबर, असां मुंहिंजी दिलि दुखाई आहे, प्लीज़ असांखे माफ़ी ॾियो। दिलबर, हेॾो अरसो गॾु रहण खां पोइ बि मां तोखे न सम्झी सघियुसि। तूं हिकु सचो माण्हू आहीं, मूंखे माफ़ करे छॾ, प्लीज़ फॉरगिव मी। हाणे अव्हांजी एप्लीकेशन फॉरवर्ड थी नथी सघे। वेरी सॉरी। बाबा चाय में बिस्कुट चयो त मिस्टर दिलबर असां नाराज़ थी वञण पे चाहियो। छा इहो मुमकिन हो मिस्टर दिलबर त असां तव्हांखे ईअं छॾियो आहे? मिस्टर दिलबर, यू आर अंडर अरेस्ट। कोडो एक कबर जो खोटी बाबे जी कबर तो खोटिया। छो तो दिवाया बाबो आयो हो ख्वाब में, चयाई त पुठीअ जे कंडे ते सुम्ही सुम्ही साणो थी पियो आहियां। सो चयाई त थोरो अची पासड़ो मटाए वञ। चङो चङो खोट पीउ जी कबर रही आहे भाउ असांखे छा? हा असांजे घरों छा थो वञे? ही वठ मानी। ओ माई माई इए मानी न ॾेस, कबूतरन खे खाराए छॾींदो, तू पंहिंजे हथ सां खाराएस। हाँ हाँ मां तू आईसी या मां आयांस? मां छो खारायस, तू छो नथी खाराईस? हाँ हाँ चोरी ॻाल्हाए छा थी पई? तू मूंखे मानी आणे दे त मां खावां।
ॾिस छोरीअ जा ससु सां थी ॻाल्हाए ॼण मां हिन जे कड़े ते वेठी आहियां तो हज़ारी तो हाँ वट फाट हाँ हाँ चवे छा थी अचे अदो वरू त तोखे त मां ठीक थी करायां पई निभागी चोरी हाय निर्त त निभा पई मोड़ में कहर करे छॾियो पई ओ छोरी निभागी पाणी काणे दे अचा थी हेठा कहर पियो थी ओड़ थी चाटे पई तानो हाणे तोखे सदाई मिर्च लॻंदा आहिनि छलते त ॻाल्हाइण छॾ सर तालीमी इदारे जो पंहिंजो तक़दस हूंदो आहे प्रिंसिपल जी ऑफिस मां अवां जो मिस्टर दिलबर खे गिरफ़्तार करण इख़लाक़ी क़दरनि जी खिलाफवर्ज़ी आहे मिस्टर दिलबर ऐं संदसि वालिद शरीफ़ माण्हू आहिनि ज़िलत आमेज़ अंदाज़ में खेसि गिरफ़्तार करणु कानून जी तौहीन आहे सर असां ज़मानत ॾियण लाइ तयार आहियूं त दिलबर जो धाड़ियलनि ऐं चोरनि सां को वास्तो कोन्हे ठीकु आहे मां पाण इन्वेस्टिगेशन कंदुसि जेकॾहिं मिस्टर दिलबर बि ॾोही आहे तो उनके बारे में बरी किया थैंक यू वेरी मच सर सो नाइस सर वेरी काइंड ऑफ यू थैंक यू अल्लाह हाफिज़ स्कूल में मुके सभई चढ़ाइन था त तू नंढड़ो थी करे एडी वडी माई सां शादी कया साईं भी मार दिया बस शहजादी मुजी भेण है अदा वरेला छोकरे के झले त निकाह न टूटी मां छा कयां ॿार खे केड़ी ख़बर त शादी छा थींदी आहे छो अदा चाचो रहीम बेक जो नंढो हो चाची खानुल जवान जमाण हुई पो छातीअ खां पो इने चाचे रहीम बख्श के ढुक प्यारे 6 महीननि में वडो कयो तू भी के छोकरे के ढुक बुक प्यार जवान थींदो त ये गालियूं ही न कंदो तू वडी सदी वेठी आ तू ये ढुक ठाए ही प्यारी माजी मां त फाथो हां जे टीचर साहब सिर्फ अवां जे करे मु पाण इन्वेस्टिगेशन कई ऐं उन मां इहा ख़बर पई त रेज़न थाणे दिलावर दिलबर जो सोट आहे जे असां जे थाणे जे इंस्पेक्टर अली शेर के अगवा कयो आहे ऐं भुंग लाइ 1 करोड़ रुपए चिठी मोकिली आहे ही साम्हूं ॻोठ हिकु पुरअमन ऐं शरीफ़ माण्हू वेठो आहे जे पाण दिलबर खे धाड़ेलनि जे था कढा वेंदे ॾिठो आहे हा साईं हा न सिर्फ़ एतिरो पर दिलावर केतिरनि धाड़नि अगवान ऐं क़तल केसनि में जवाबदार आहे ऐं अव्हां जो दोस्त दिलबर इन ई धाड़ेल खे पाण वटि रहाईंदो आहे ऐं खेसि तहफ़ुज़ फराहम कंदो आहे इट इज़ फॉर योर इंफॉर्मेशन ॾोहारनि जो साथ ॾियण बि ॾोह आहे अव्हां वञी सघो था तरसे थी मुखा साड़े चली दो साईं बसम करे चली दो साईं तबाह करे चली दो साईं रहम साईं को करम का दया को धर्म साईं यो निभागो छुटल वरी कराची वियो आहे अब्दुल्ला शाह गाज़ीअ ते पिन में को अलाए एॾो मज़ो आहे अलाए छा जो आशिकी ई विसरी वियसि जे तू कफन जो टुकड़ो ना आंदो त पोइ तू बि वञी के दरगाह ते पिंजाए हाय ओ सदके बकर शाह भूंगड़ी अज कोन आंद में डूंगड़ी दी हुज में जो सब दुकान बंद है
साईं तोखे त सभु ख़बर आहे असां ॿिन्ही भाउ भेणनि तड़ तकड़ में ॾे वठो करे छॾी असली माण्हुनि जा वात ई बंदि करे छॾियासीं। माई सोडी तो तकड़ करे चङो न कयो आहे। ओसे पासे जा जिन भूत सभु मछरजी पिया आहिनि। हाणे तूं छा कंदीअ? ओ साईं असांजो जिन बि तूं त भूत बि तूं पाण हिमो ॾींदे। ही छा खणी आई आहीं? साईं हे ढुक आंदो थमे हिन ते को अहिड़ो पढ़ी शुकारो हणींदे जो वञी पंहिंजे न्याणे खे पीआरिया। असली महीने खन में जवान मर्द थी पए न त साईं मुंहिंजे छोकिरीअ जी त हयाती गरी वेंदी। चङो इहो हेॾे कर। अच बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह कयां साईं खे। ऐं हाणे तूं परते मुंहुं करे वे त मां मंत्र पढ़ी चुकारियांस। हाज़िर साईं जीअं मुंहिंजे साईं जो हुकुम जीअं मुंहिंजे साईं जो हुकुम। तेज शरीर मार बेपीर बेपीरी बला खाए खला बकर चा बुंगड़ी दम दम दूंगड़ी खाए डूंगड़ी कर दुश्मनन जी पूंगड़ी। अचे माई सोडी। हाँ साईं हाँ बिस्मिल्लाह। वञ वञी प्यारेस। हाँ साईं मेहरबानी चङो साईं मां हलाएं थी अल्लाह। जा दिल जा सिंगार वावा दिल के वड़न था। जा दिल जा सिंगार वावा दिल के वड़न था। हो दिल के वड़न था सुहना लगन था। हो सुहना लगन था प्यारा लगन था। जा दिल जा सिंगार वावा दिल के वड़न था। ॾिसो ता इहा अथई तो वारी लाडली चवांसि थी हिकु त करे थी ॿियो अदा भला नोहर इन लाइ त न परणाए आणिबियूं आहिनि त पट राणियूं लॻियूं वेठियूं हुजनि। कुझु सम्झाएसि मां वञा वञी छोकिरे सोणे खे ढुक पीआरे अचां। भला मां बि काॾ हुजी करे काॾ हुजी कयां कुझु ताक़ीद करेसि। छोरी सफीअ जी जवाब ॾी। हाँ मां तो चवाए जीअं अधी चवाई थी उहे ई करिणो पवंदी। अब्बा अल्लाह साईं बि असांखे इंसान करे पैदा कयो आहे। घणा दफ़ा ज़ोरी विकियो अथई अञा बि का कसर रहियल अथई छा? शर्म नथो अचे? हाँ पीउ सां ईअं हुॾियूं ॾींदे मां तुंहिंजा हॾ गुॾ न भॻा न त मुंहिंजो नालो वरियल ख़ान आहे। अब्बा तोखे धीउ विकिणंदे शर्म न आयो बाक़ी मूंखे हुॾियूं ॾींदे कहिड़ो शर्म ईंदो? अॻे तुंहिंजो नालो मॉल जी दलाली सां मशहूर हो ऐं हाणे माण्हुनि जी दलाली सां। चई छाती छोरी सफ़ा न तोड़े अबा पी न सदक वञाई पीअंदे त जवान थींदे न वॾो थी न पुट पी। अल्लाह छा थो थिए दिल कच्ची कच्ची थी थिए। दिल कच्ची कच्ची थे जा सका मां तो पी
अल्लाह साईं जान कराई सदाई खुश हो जे पेट में सूर तो थे मरा तो अल्लाह चाहतो थे बहाना से छोड़े जा है यार 1000 रुपये तो नहीं ना अल्लाह चाहतो थे अदा वरु जाई भी ॾिसो त छोकरे खे सुना बाबा सुना बाजू अस्पताल बाजू मारो करे और बाबू जा तू पना हनी जासी है चाहती हो अल्लाह साईं मुझे पीड़े जो एक करो दी तू पना में रख जासी रे ओ मां चाहती हो मां हाय अल्लाह साईं पना हनी करवा दे हाय हाय चाचे गांवर जे बेग में पोए छाती छिनी पई आ सभई छिरड़ विरड़ थी आसे कलो को ॾींहं जो ॻोठ जे मैदान ते रांदियूं खेॾंदा हुआसीं महिनत मज़ूरी करे कमाए खाईंदा हुआसीं हिक छा ॾोहड़ ऐं ॾोॿाकड़ औरत जे करे कहिड़े पार वञी पहुतासीं छा ॾोहड़ ऐं ॾोॿाकड़ न चओ समीना खे ॾोहड़ ऐं ॾोॿाकड़ समीना असांजो पेट आहे असांजी ग़ैरत आहे लॼो कजो असांखे ईअं ई करिणो हो ॿियो तोखे कहिड़ी ख़बर इश्क जी त इश्क छा थींदो आहे इहा वाट अहिड़ी आहे जो केड़ कंडे खॾे खुॿे खे न ॾिसबो रुगो हलबो ई रहिबो आहे इहो तुंहिंजो इश्क हो या खफखान हो अरे इश्क तो मुंहिंजो बेक़दरा तुंहिंजे हिन इश्क जे करे ॾुख ऐं ॾोलावा अची विया अजायो कुड़ियुनि रस्मुनि ऐं रवाजनि जी कढ लॻी तो ही ॾींहं ॾेखारिया आहिनि जो जंगनि में बि टोलाका खाईंदा था वठूं हाणे बि वक़्तु न आहे वियो जे तूं चईं त कंहिं ट्याकड़ खे चई ठाव कराए छॾियूं हाणे बंदि करी आहे पंहिंजी डिस्टाग अजा विलड़ो फिलड़ो न थी जेकॾहिं हू चोरी धकु हणी विया आहिनि त सुभाणे असांजो वारो आहे ओचिताईअ में अहिड़ो हमिलो कबनि जो वायूं विलड़ी थी वेंदनि इहो दिलावर बि मरंदो ऐं समीना बि हथ ईंदी लालण पीउ मुंहिंजे लालण जी का गण कर न अलाए काॾे हलियो वियो सॼी राति ॻोठ में ॻोल्हियो त मांसि हिक मिंट ॿुधायो त कम वारी गाॾीअ ते चढ़े पियो पोइ कमु खां ई वञी पुछो न त काथे लाथईसि वञा त अथो न अकेलो न मोटिजांइ साण वती वचजांसीं नेठि निभागे कमु ॾेखारियो न हुजे आदो वरू त उहो साण न्याया हुनजे छोरे खे बि राति बीलो पियो उहो हुनजा अस्पताल हलियो वियो चङो मां वञांसि थो ॻोल्हण पर जेकॾहिं 2-3 ॾींहं लॻी न त फिकुर न कजांइ एॾे ठेकेदार ॾे 2-3 रुपया रहियल आहिनि उहे बि मां उगाड़ियूं हूंदुसि धूड़ पई तुंहिंजे ओ गाड़ीअ खे मुंहिंजे छोकिरे जी गण नथो करे ओ गाड़ियुनि ते ज़ोर अथसि मुंहिंजो छोकिरो अलाए किथे हूंदो कंहिंखे चवां मुंहिंजा लालण पुट मानी खाओ इंस्पेक्टर साहब हाणे तबियत की आहे पहिरियों खां बहितर आहे दिलावर हाणे इजाज़त ॾे त मां वापसि वञां कहिड़ियूं ॻाल्हियूं थो करे चरनि वारी असांजे लाइ त बिल्कुलु हाणे ई हलियो वञे पर किथे ईअं न थिए त वरी झपिजी न वञी पराए पुटनि जे हथ हिकु ॿ ॾींहं इंतज़ार कर मां पाणी तोखे छॾे ईंदुसि जीअं तुंहिंजी मर्ज़ी दिलावर चङो हाणे मानी खां असां वेठा आहियूं हले
होशियार थियो खबरदार थियो अंदर वारा घेरियो ठायूं था अचनि मूंखे बि को हथियार ॾियो समीना समीना